सो बर्ग नेचुरल जो खूबसूरत तव्हांखे जूसर मशीन मिलंदी बर्ग नेचुरल ऑनियन एंटी हेयर लॉस शैम्पू तो ट्रेन जो आगाज कयूं रेल की मशीन कौन बनेगा अपनी अपनी तुम आप लोग सारे चारों इनकी टीम है। हाँ जी आप चारों इनकी टीम है मतलब सीनियर सिटीजन्स जेके आहिनि उहे आहिनि सुमेर भुट्टो जी टीम ऐं जेके असांजूं यंगेस्ट उम्र जे हिसाब सां तूं बि वठी आयो आहे टीम पंहिंजी। हलो भाई अदा अमिन के कोई खेडण जो मौको ही नथो छा दे कजे जूसर मशीन छा कजे ओके जी तो शुरू था कयूं अती आहे मशीन असांजी रेल जी ऐं मशीन थोड़ी हुजण खपे तगड़ी तो स्पीड में हलंदासीं स्पीड में वेहंदासीं ऐं स्पीड में पंहिंजो शैम्पू खणी वेहंदासीं हथ केर न लॻाए कुर्सी के हथ केर न लॻाए कुर्सीअ खे। ओके 3 2 1 गो। थोड़ा कम तेज चलो तेज चलना है तेज चलना है। आउट 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 ओके 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 म्यूजिक चले भाई आप उठ जाएं बस 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 रोको 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 क्यों बैठ गए हो सारे सब आउट हो गए म्यूजिक तो चल रहा है सब आउट हो गए बेटा म्यूजिक बंद होगा उसके बाद बैठना है। अब चारों आप आउट हो चुकी हो 6 दफे। हाँ ये छाती करी आउट थी वई है वरी बियो ता घुरायूं हाँ एकड़ो चांस देऊं ता के ओके ऐसे नहीं बैठना जब तक म्यूजिक बंद नहीं हो रहा। चले जी 3 2 1 गो। शाबाश तेज 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 क्या बात है आंटी इंजन आगे बोगियां पीछे रह गई इंजन सबसे पीछे रह गई। चलो 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 अब चारों आप सब आउट हो चुके हो। अब चांस नहीं दूंगा म्यूजिक चल रहा है ना म्यूजिक तो बंद नहीं हुआ तो म्यूजिक बंद होगा तो बैठेंगे दूसरों को देख के आप मत बैठो बेटा बंद नहीं हुआ था दूसरों को देख के आप बैठ जाती हो। मैं आखिरी चांस दे रहा हूं इसके बाद नहीं दूंगा। शाबाश 3 2 1 गो। बर्ग नेचुरल एंटी हेयर लॉस शैम्पू इतना सही रहे इतना शैम्पू का खड़े तो खबर पे जमाने के तो खड़े में 100 हुआ। हाँ शाबाश चल खैर खोल 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 जहीर खोल खोल जहीर खोल फ्रेम खोल। अबे बंद भी होता है म्यूजिक भाई नहीं कब करोगे कब करोगे नहीं कब करोगे भाई केर केर सही वेठो माइक जो कीअं वेठा तव्हां सभी वेही रहा बस विड़ो पियो पाण में छा मसलो है ये चाची माँ किया था हाँ? पहले मैंने हाँ? मैंने किया था तो बैठा कौन है पहले मैं बैठी इधर चलो इनको गिफ्ट दें शैम्पू दे दो इनको हाथ में। चलो शाबाश अब दोनों अब लड़ो जाके उधर शैम्पू दोनों को देता हूँ घर जाओ ठीक है सही बताओ कौन मैं बैठी बैठी हूँ मैं ऐसे बैठी मैं थी इसने शैम्पू उठाया मैंने पहले बैठी रिकॉर्डिंग है तो मेरी- चला के देख मेरी लेंगे हम कसम, लोग मैं बैठी राजा भाई की कसम उठाए बैठ भी लो आप मेरी कसम उठाए सच्ची में मेरी दोनों कसम उठा रही है तव्हां सम्झी सघो था तॾहिं आऊं चौथे महीने वार हणाईंदो आहियां पंहिंजा पाण खे छा कयां अचो वरी हलायूं था उन्हनि खे ॾिनव गिफ्ट अती वई ॿई कहिड़ियूं बीठियूं इहे ठीकु आहे हूअ वई ओके जी कुर्सी कम करें आदि तव्हांखे ॾिनमि अञा खेॾंदी अचे हल वञी बसि घर वञी वे बर्ग नेचुरल जो एंटी हेयर लॉस शैम्पू है वार वॾा थी ॾेई वञी वे हण वञी शाबाश जी 3 2 1 गो। माइक वठो शाबाश तेज 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 म्यूजिक थोड़ा बढ़ाएं। हिकड़ी ते टे को हिकड़ी चेड़ किॾे पई वई किॾे होॾां पोयां पई वई कुर्सी ते ऐं छा कजे ॾेई छॾियो तव्हां शैम्पू अदी जे हथ में बर्ग नेचुरल जो शैम्पू तव्हां सां गॾु वेंदो जी बर्ग नेचुरल जो ख़ूबसूरत शैम्पू ओके त पोइ हाणे हलूं था अॻिते 3 2 1 गो। शाबाश क्या बात है जी शाबाश 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 शैम्पू तो खण बर्ग नेचुरल जो शैम्पू जी अदी खे बर्ग नेचुरल जो खूबसूरत शैम्पू ॾींदा बर्ग नेचुरल ऑनियन एंटी हेयर लॉस शैम्पू जी भाई
त पोइ बाक़ी बचियूं 3 कुर्सियूं कुर्सी ते जहिड़ो हूंदो आहे असांजे मुल्क में तो पोइ म्यूज़िक शाबाश 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 जल्दी 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 Very छा थी good. वियो ही ॻाल्हि मुंहिंजी भेण ॿुधो। छा थी वियो किॾां पई वञी ॿुध त सही मुंहिंजी ॻाल्हि ओ अदी अलाह ॿुध त सही भेण ॿुधे ई नथी मुंहिंजी ऐं छा त कयां किॾां वञा वरी ॿियो चांस ॾियण पियो वञा त हली वई वीचारी पाण ॻाल्हि ॿुधो हलो ॻाल्हि जी ॿुधो हा ॿुधायो समीर साहब जी जेकी टीम जा जेके 4 माण्हू आहे न 4 ई माशाल्लाह आउट ही सभई 3 मुंहिंजी साईं खे पोली जूस पियारियो वञे साईं न, खे मूंखे green साईं tea खे मिली आहे हिन साईं time। खे साईं खे सुपर केक बि खारायो वञे अलाए जल्दी हा शाबाश केक ॿ खणी अच बाक़ी जूस हाणे न ॾे टई टई आहिनि शहनीला जा मेंबर मुंहिंजी member आहिनि ऐं भई। जेको बि खटे उहो शहनीला फ़ाइदो विनर ॿुधो आहे आहे। साईं खे 2 केक खारायो साईं सुपर जा 2 केक खाओ तव्हां सुपर सॉफ्ट बैक्स हिन हिक मुक़ाबले में मुंहिंजा रुगो माण्हू आउट थिया आहिनि पोयां जेके 2 गेमियूं असां खटियूंसीं उन जो कोई रिवॉर्ड त कोन मिलियो आहे कहिड़ियूं गेमूं खटियो हे माना ॻाल्हि 2 गेमियुनि ॿुधो। जा रिवॉर्ड ऐं 2 सुपर जा केक आहिनि ॿुधो सीट ते हमेशह जहिड़ो जूस हूंदो पियो आहे जूस पियो तव्हांजी तबियत सही खा न पई लॻे Thank you. बीपी तव्हां वेही वेही खा वेही पी सघो था कोई जहिड़ो issue सीट नाहे। ते हलो हूंदो जी उहो 3 असांजी 2 1 गो म्यूजिक शाबाश तालियों के साथ तालियों से गद ऑनियन एंटी हेयर लॉस शैम्पू बर्ग नेचुरल न्यू बर्ग नेचुरल ऑनियन एंटी हेयर लॉस शैम्पू ओए अदी ज़ोरीअ वे शैम्पू बि कोन खयईं छा कजे बर्ग नेचुरल जो खूबसूरत शैम्पू तव्हां सां ईंदो जी 3 2 1 गो तालियों के साथ बर्ग नेचुरल एंटी हेयर लॉस शैम्पू क्या बात है ताड़ियूं भई ताड़ियूं मुंहिंजी टीम जे बर्ग ज़बरदस्त नेचुरल मेंबर जो जे लाइ ही तारा शैम्पू वेंदो कुछ चवण था चाहियो तव्हां चीटिंग थी आहे सही थी आहे चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो थैंक यू वेरी मच जी त पोइ ही जूसर मशीन तव्हां सां गॾु वेंदी अती ज़ोरदार ताड़ियूं मुंहिंजी हथी ज़ोरदार ताड़ियूं भई